असलम भट्टी कराची में जी। भट्टी साहब शहर में चाहिए। भाई साहब सलामकुम। वालेकुम सलाम। असल में आदत अहिड़ी थी वई आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसण जी, त विच में जेको गैप अची थो वञे थो उहो ॾाढो परेशान थो करे। त प्लीज़ थोरो गैप घटि रखंदो कयो। 2 ॾींहं 3 ॾींहं त हली था वञनि पर लंबो मुश्किल थो थिए। ॿी ॻाल्हि त असां नंढे हूंदे खां या गुज़िरियल 40-50 सालनि खां हर मस्जिद में दुआऊं घुरंदा आहियूं कश्मीर जी आज़ादी जे लाइ। बल्कि हिकिड़े ज़माने में शमी वारा एक्टर हूंदी, उहा चवंदी मक़बूदा कश्मीरी ने जंहिं झंडो लॻायो उन सां आउं शादी कंदुसि। उहो कश्मीर वश्मीर केॾा वियो, असांजो पंहिंजो कश्मीर हाणे गले में अची वियो आहे। ॿी ॻाल्हि, अॼु शुरू थियो आहे ऑपरेशन शोबान, गवर्नमेंट शुरू कयो आहे बलूचिस्तान में। उते ॾेखारीनि वेठा तस्वीरूं त हेलीकॉप्टर उॾामिया आहिनि, हेलीकॉप्टर मां हेठि फायरिंग वेठा कनि। त मूंखे इहो ॿुधायो त दहशतगर्द ऐं शरीफ़ आड़ू में माण्हू में फ़र्क़ु जेको आहे उहो मथां हेलीकॉप्टर मां पइजी वेंदो, ख़बर पइजी वेंदी, या इहो को नओं फार्मूलो निकितो आहे हाणे? महिरबानी। ठीकु आहे साईं, पहिरीं पर्सनल वज़ाहत इहा त उहो संडे ते रुॻो मोकल कंदा आहियूं। हिन दफ़े थोरी सवाई मोकल कयूं, इहो 6 सालनि खां पोइ कयूं। सो हाणे इन लाइ माज़रत सही, 6 सालनि में हिकिड़ो दफ़ो वठी साहब। बाक़ी जेका ही तव्हां ॻाल्हि कई कश्मीर वारी, हा वाक़ई में असीं नंढा हूंदा हुआसीं ॿुधंदा हुआसीं शमी वारा हुन सां शादी कंदी जेको। पर इहा ई त ॻाल्हि आहे, जॾहिं हू बिलावल भुट्टो ज़रदारी सुठो पॉइंट खयों पार्लियामेंट में, त जॾहिं असीं मक़बूज़ा कश्मीर लाइ चऊं था त हक़ ख़ुदि इरादियत ॾियो, यानी हुननि खे डिसाइड करणु ॾियो हुननि जो मुस्तक़बिल छा आहे मक़बूज़ा कश्मीर जो। त हिते आज़ादु कश्मीर यानी असांजो पूरो नैरेटिव 80 सालनि खां इहो रहियो आहे। हाणे जॾहिं असां वारा चवनि था हू को मुल्क खां पाकिस्तान खां वञणु अचणु अहिड़ी का फरमाइश न पिया कनि, हू ॻाल्हि न पिया कनि, सिर्फ़ु असेंबली में चवनि था त असांखे जाली रिप्रेज़ेंटेशन न खपे। इहो नथा चवनि त डिफेंस पाकिस्तान न करे, फॉरेन पॉलिसी पाकिस्तान न करे, हू सिर्फ़ु चवनि था ही छा आहे, ॿाहिरां कहिड़ा डमी माण्हू अची विहारियो था, उन ते चओ था त न इहा तव्हांजी ॻाल्हि न मञंदासीं। त लॉजिक ई कोन्हे। बलूचिस्तान में ॾिसो सही, जॾहिं लफ़्ज़ ऑपरेशन अची वियो न सही, हाणे त मिसाल हाणे फ़ौजी ऑपरेशन जी ॻाल्हि नथो कयां छाकाणि त, पर मिसाल हिकिड़े तव्हां इंस्पेक्टर खे या DSP खे चओ त ही मूंखे इलाइक़ो क्लियर खपे ऐं हुतां रेज़िस्टेंस थिए, त पोइ हू DSP ऐं इंस्पेक्टर जेको आहे हुनखे पंहिंजे पाण खे बचाइणो आहे, पंहिंजा जवान बि बचाइणा अथसि, ऐं हुनजी नज़र में हुतां जेको साम्हूं बीठो आहे उहो दुश्मन आहे। तंहिंजे करे ई त हिन में जेके आहिनि सावनि खां वधीक सुका सड़नि था, ऐं इहो पोइ ही ऑपरेशन्स ई वधीक हिकिड़ो ब्रीडिंग ग्राउंड ठाहींदियूं आहिनि, छाकाणि त हिन में बेगुनाह बि जाम मरनि था। त पोइ हू बेगुनाह जेके आहिनि, जेके हुन महिल ताईं हथियार न खणंदा आहिनि, हुननि जा माइट पोइ चवंदा आहिनि त भई हाणे अगरि इहो ई थियणो आहे त पोइ इहो ई थियणो आहे, मरणो त उहो ई आहे। सी दैट हाणे उनमें असांजी फोर्सिस या असांजी ऑफिशियल मौक़िफ़ इहो हूंदो, न न न न सभु दहशतगर्द आहिनि। ही दुनिया में न थियो आहे। ऐं को पंहिंजी इंतिज़ामिया खे क्रिटिसाइज़ या उनखे न पियो क्वेश्चन कया, ही दुनिया में मुमकिन ई न रहियो आहे, चाहे बर्तानिया कयो जे आयरलैंड में, चाहे जिथे बि थियो आहे, इट्स नॉट पॉसिबल। तंहिंजे करे हमेशह ही लास्ट रिज़ॉर्ट हूंदो आहे, आख़िरी ऑप्शन हूंदो आहे त ताक़त इस्तेमालु कयो। उन खां पोइ कुझु हिते असां वटि पहिरियों ऑप्शन इहो आहे, ऐं हाणे सॼे मुल्क मां आवाज़ अचणु शुरू थियो आहे, पाण बि दाहूं कयूं था त न यार हिन खे पोइते कयो, सियासी खे ऑप्शन पहिरियों कयो, ऐं हुन में पंहिंजी पसंदि जो सियासी सोल्यूशन्स न कढो, स्पेस ॾियो पॉलिटिक्स खे। न पर मारनि जो बि त इहो ई सुवाल हो न, जॾहिं खां जेल में वई आहे त मेन जहिड़ो ई इन ते हो त मारिया जेके अथव त उहे केरु आहिनि, असांखे आइडेंटिफाई करायो, उहो ई त हुतां ई त पोइ ट्रिगर शइ। इसी पॉइंट इज़ कि ॾिसो, हिकिड़ा जेके हुते माण्हुनि में मञता हासिल करे वेठा आहिनि, उहो सफ़ा तव्हांजा ॿोलड़िया त थी नथा सघनि न। अगरि उहे तव्हांजा ॿोलड़िया थी वेंदा, तव्हांजी ज़बान ॻाल्हाईंदा, त हुननि खे पंहिंजी माण्हुनि में बि केरु न मञंदो। अगरि अख्तर मेंगल अॼु उहा ॿोली ॻाल्हाइणु शुरू करे जेको सरफराज़ बुख्टी ॻाल्हाए थो, त अख्तर मेंगल खे केरु पुछंदो? थ्रेट अची वेंदसि उते, पाण खे रिहाइश जो मसइलो, थ्रेट पंहिंजी जाइ ते, चलो पाण सरदार आहे, पंहिंजा बिहारे वठंदो कान।
आउं चवंदो आहियां कि एक्सेप्टेंस कंहिं महिल ॾे सो तव्हांखे त ख़ुदि बि थोरो पंहिंजी जेका सिहत आहे तनक़ीद ॿुधण जी या तव्हां सां इख़्तिलाफ़ रखण हुजण जी उहा जेका सिहत माण्हू में हुजणु खपे उहो सिहत पैदा कनि न त ई अहिड़ा जेन्युइन माण्हू तव्हां सां ॻाल्हाईंदा ऐं पोइ पॉलिटिक्स कंदा। पुल जो बि किरदारु अदा कंदा सोल्यूशन जी तरफ़। हलो तव्हांखे दहशतगर्दनि सां न ॻाल्हाइणो आहे, ठीकु थी वियो, पर तव्हां माण्हुनि सां त कम्युनिकेट हिननि जे थ्रू करे सघो था। तव्हांजी जेका हैंडपिक्ड गवर्नमेंट आहे इहा त नथी करे सघे।